सलामकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जी नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा चाकर खान पंहिंजे भाउ ऐं पीउ जा दुश्मन ॻोल्हे सघंदो? छा वॾेरो चाकर खान सुहिणी सां शादी कंदो? छा रूंडो पंहिंजी भेण हसीना बेगम खे ज़हर ॾेई छॾींदो? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अवां ॿार ताईं बावक़्त पिणु पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जी नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। चाकर खान तमामु घणे जोश में हूंदो हो। पंहिंजी माउ हसीना बेगम खे चवंदो त मां हाणे जेसीं ताईं पंहिंजे भाउ जे दुश्मन ऐं बाबा जे दुश्मननि खे नथो ॻोल्हे सघां तेसीं ताईं मुंहिंजो जीअण बि आराम आहे। मां मानी बि जेको आहे सो सुख जी नथो खाई सघां, मूंखे निंड बि सही तरह नथी अचे। मां उन्हनि खे वाइको करे ऐं उन्हनि खे मौत जी निंड ॾेई पोइ जेको आहे सुकून सां जेको आहे सो रहंदमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हसीना बेगम जाबिर खान खे चवंदी त जेको आहे सो मूंखे हाणे निंड नथी अचे, तूं या त चाकर खान खे मारे छॾ, छो जो मां हाणे मरणु नथी चाहियां। तोखे जेको आहे सो चाकर खान खे मारिणो पवंदो। होॾां जाबिर खान हुनखे वर्दी ॾींदो त तमामु जल्द मां चाकर खान जो कमु पूरो करे छॾींदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रूंडो कमीनो शख़्स पंहिंजी धीअ सुहिणी खे जेको आहे सो हवेली में मोकिलींदी, जीअं चाकर खान हुनखे ॾिसे ऐं चाकर खान जी दिलि हुन ते अची वञे ऐं चाकर खान हुन सां शादी कंदे। ऐं हुनजो प्लान आहे त जेकॾहिं चाकर खान मुंहिंजी धीअ सुहिणी सां शादी कयो त मां जेको आहे सो हसीना बेगम खे बि जेको आहे सो ज़हर ॾेई छॾींदमि ऐं सॼे इन प्रॉपर्टी जो वारिस थींदासीं असां। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।